रहंदो कोन ऐं जेकॾहिं पाण दुआ न घुरंदासीं निमाज़ पढ़ीसीं दुआ न घुरूं ईअं हलिया वञूं त अलाह तबारक व तआला चवंदो त हाणे निमाज़ पढ़ियो अथसि आख़िर में मूंखे घुरे कुझु बि नथो पंहिंजो इहो जेको आहे वॾाई में दाख़िल थी वेंदासीं पाण खे ईअं खपे निमाज़ पढ़ी आजिज़ी सां इनक़सारी सां पाण दुआ घुरूं जीअं अलाह तबारक व तआला पंहिंजा दुआ क़बूल फरमाए ऐं पाण दुआ बि भला घुरूं जीअं हिन जान में अॻे जान में पाण छुटकारो हासिल करे सघूं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रहमतल लिल आलमीन हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु का मरवी आहे अल्लाह ताला जे महबूब मके मदनी जा सरदार ॿिन्हिनि जान जा वाली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए थो अदुआओ या रुद्दुल बला यानी दुआ बला खे टारींदो आहे जेको दुआ आहे उहे बलाउनि खे टारे थी पाण दुआ घुरूं जेकॾहिं का बि मुसीबत हूंदी का बि ॾुख हूंदा त इंशाअल्लाह अलाह तबारक व तआला हुकुम सां इन दुआ घुरण सां उहे टरी वेंदा ईअं न आहे जो पाण वरी मुसीबत ख़ैर आहे पोइ दुआ घुरूं बि न ख़ैर हुजे हर वक़्तु पाण दुआ घुरूं ऐं मूंखे हिते अलाह ईंदो त पोइ दुआऊं घुरंदासीं ईअं न जॾहिं बि हर वक़्तु पाण पाक साहब जी मस्जिद में अचूं निमाज़ पढ़ूं अलाह तबारक व तआला खां दुआ घुरूं जीअं अलाह तबारक व तआला पंहिंजा दुआ क़बूल फरमाए हिकु त जेके दुआऊं आहिनि उहे बलाउनि खे टारनि थियूं ऐं ॿियो को बला हूंदो मुसीबत हूंदो त उहो रुकिजी वेंदो इंशाअल्लाह दुआ जे अलाह करम सां हाणे हदीस में आहे त नबी करण जे दौर में हिकिड़ो ताजर वापारु कंदो शाम ऐं मदीने जे विच में माल ऐं वापारु कंदो हो माल आणींदो कंदो हो तिजारत जो हिकिड़े दफ़े जो माल खणी शाम खां मदीने पाक में अचे पियो त हिकिड़ो धाड़ियल डाकू अची हमलो कयसि वापारी ॾिठो त हाणे हे डाकू खे छॾींदो कोन पोइ उनखे सम्झायईं बाबा हाणे तो राति जा निंड फिटाया हे ख़राबु कमु करे थो पैसे जे लाइ मुंहिंजा जेके माल आहिनि पैसा आहिनि ज़ेवरात आहिनि सभु तूं वठी वञ लेकिन मसइलो इहो आहे मूंखे तूं मार न मुंहिंजे माल में तोखे फ़ाइदो न आहे उन धाड़ियल चयो यार ॻाल्हि ॿुध माल तूं बि मुंहिंजो आहे इहो तूं माल मां ॾींदुमि पर उन सां गॾु तोखे क़तल कंदुमि अॼु तूं मिंटूं घणो सम्झायईं भलो माण्हू हुजे वापारी पर उन धाड़ियल ईअं न चयो जो तोखे मां छॾे ॾींदुमि आख़िरकार इन अपील कई त हाणे हिकु मसइलो आहे मुंहिंजो हिकु ख़्वाहिश मुंहिंजी तूं पूरी कर मां 2-4 नफ़लूं पढ़ी वठां दुआ घुरां अलाह तबारक व तआला मूंखे बख़्शे उन खां बाद में तूं भली मूंखे मारे छॾ उन डाकू चयो ठीकु आहे 2 दफ़े पढ़ी वठंदुमि इन में कोई मसइलो बि न आहे तूं रो न बाक़ी तोखे छॾींदुमि कोन उन चयो ठीकु आहे पोइ उन निमाज़ पढ़ी करे पोइ उन दुआ घुरियो या रब ताला तूं सभिनी खल खे उबायो अथई ऐं उन खां वधीक ताक़तवर सभिनी खे मदद ॾिए थो मां बि तुंहिंजे दर ते आहियां मूंखे मदद ॾे रोई रोई दुआ घुरियईं हिकु चकर घुरियईं ॿिए चकर 3 चकर घुरियईं हितां त हवा ॿेली सभु कपिड़नि सां मलबूस हिकिड़ो शख़्स मुंहिंजे साम्हूं बीठो आहे जंहिंजे भिक में बीठो आहे निमाज़ फेरे ॾिठाई त भिक में बीठो आहे दुआ करण खां बाद उनखे ॾिठाई धाड़ियल बि ॾिठो धाड़ियल जो वञ भेण हे वरी ॿियो कहिड़ो आयो मां इन खे मारियां और इनखे ई मारियां छा पोइ उन ते हमलो करे ॾिनई उन तीर जो मारियसि उनखे बेहोश थी वियो धाड़ियल खे धाड़ियल किरी पियो उहो सभु लिबास वारो सुहिणो शख़्स नूरानी आयो उन ताजर वटि चई वञी हिनखे हाणे सिरी लाहियसि उन ताजर चयो त मां ज़िंदगी भर कंहिंखे क़तल बि कोन कयो आहे लेकिन मूंखे क़तल करणु ईंदो बि आहे भला मूंखे त तूं आहीं केरु चई बि हिनखे क़तल कयां जानम रसीद कयां पोइ तोखे अहवालु ॿुधायां थो पोइ वियो तलवार सां सिरी लाहे धाड़ियल खे मारे छॾियईं मोटी आयो उन वटि उन खे चयईं त बाबा जॾहिं तो नफ़िल पढ़ी पहिरीं चकर दुआ घुरी त पोइ आसमान जा दरवाज़ा खुलिया ज़ोर सां ॿिए चकर तो दुआ घुरी
आसमान जे दरवाज़नि मां चिंगारियूं उॾड़ियूं। ॿिए चकर में जॾहिं तो दुआ घुरियो त जिब्रील अलैहिस्सलाम आवाज़ ॾिनो त केरु आहे जो हिन ग़रीब जी मदद लाइ वञे। अलाह तबारक व तआला खे ॾाढो जोश आहे जो इन जी मदद लाइ केरु वञे। मूं दुआ में रोई ॾिनुमि, या अल्लाह ताला हाणे तूं मूंखे इजाज़त ॾियो, मूंखे इहो कमु मिले त मां वञी इन धाड़ियल खे मारियां ऐं ग़रीब खे बचायां। मूंखे इजाज़त मिली, मां अची हाज़ुर थियो आहियां जेको इन धाड़ियल खे मारियुमि ऐं तुंहिंजे मथां महिरबानी अलाह तबारक थी वई आहे। तो दुआ अहिड़ी चीज़ आहे ना त